आलमी बैंक सिंध सोलर सिस्टम जा 2 लाख यूनिट्स विरहाइण वारे मंसूबे की मंजूरी ॾेई छॾी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ आलमी बैंक के कंट्री डायरेक्टर नाजिब एनहांसन जो वफ़द सां गॾु इजलास। वर्ल्ड बैंक की जारी ऐं नवनि मंसूबनि जो जाइज़ो वरितो वियो। तवनाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जी वर्ल्ड बैंक टीम के 2 लाख सोलर यूनिट्स के विरहाइण बाबत ब्रीफिंग। कराची वाटर बोर्ड एंड सेवरेज सर्विस इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट ते ब्रीफिंग पिण ॾिनी वई। KWSSPIP मंसूबे जो मकसद शहर में पानी की फरहामी और वाटर बोर्ड की माली सूरत हाल के बेहतर करना है। इजलास में BRT येलो लाइन ते कम तेज़ करण जो फैसलो। येलो लाइन जो रोड इंफ्रास्ट्रक्चर येलो लाइन BRT के ठाहिण हलाइण ऐं स्टाफ जे फैंसी तरतीब शामिल है। BRT येलो लाइन ते कम शुरू करण लाइ मुआहदे ते सही 10 अगस्त कई वेंदी। वॾे वज़ीर जो चवण है तो जायज़े जो मकसद वर्ल्ड बैंक के मंसूबन के वक्त सिर मुकम्मल करना है। वर्ल्ड बैंक की $3.4 बिलियन जा 14 मंसूबा हलंदड़ आहिनि। हू पाण हर मंसूबे की अगभराई की निगरानी करे थो। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त 6 अगस्त ते जाम सादिक पुल के खाके के हथमी शिकल ॾिनी वई है। हथमी डिज़ाइन में कुछ देर थी है, जैसे मुकम्मल करण लाइ हू पाण निगरानी करे रहियो है। बांग्लादेश की वज़ीर आज़म हसीना वाजिद जी इस्तीफ़े खां पोइ नोबेल इनाम याफ़्ता ऐं मुआशी माहिर डॉक्टर मोहम्मद यूनुस के उबूरी हुकूमत जो सरबराह मुक़रर कियो वियो। पड़ही मीडिया मूजिब उबूरी हुकूमत के ॿियनि मेंबरनि जे नालनि जो ऐलान भी जल्द कयो वेंदो। बांग्लादेशी फ़ौज जे आला उहदनि में उथल पुथल। हसीना वाजिद जे वेझो सम्झो वेंदड़ मेजर जनरल ज़ियाउल हुसैन के उहदे तां फ़ारिग़ कयो वियो। तहरीक इंसाफ इलेक्शन तरमीमी एक्ट सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। बैरिस्टर गौहर पारां दाख़िल दरख्वास्त में वफ़ाक़ ऐं इलेक्शन कमीशन के धुर बणायो वियो। दरख्वास्त में मौक़िफ़ अख्तियार कयो वियो त तहरीक इंसाफ मख़सूस सीटुनि जूं लिस्टूं सुप्रीम कोर्ट में जमा कराए चुकी है। 12 जुलाई जे सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले खां पोइ मख़सूस सीटूं तहरीक इंसाफ जो हक़ आहिनि। मख़सूस सीटन के मामले ते इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट के फैसले खिलाफ नज़रसानी अपील दाख़िल करण जो फैसलो करे वरितो। इलेक्शन कमीशन कानूनी टीम के नज़रसानी अपील की तैयारी की हिदायत करे छॾी। इलेक्शन कमीशन पारां ईंदड़ 1-2 ॾींहनि में सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कराई वेंदी। इलेक्शन कमीशन पारां आज़ाद मेंबरनि के 15 ॾींहनि जो वक़्तु ॾियण ते एतराज़ दाख़िल करायो वेंदो। PTI वारा त शेख मुजीबुर रहमान के हीरो मञंदा हुआ। एक मुजस्समो किरण सां हुननि पंहिंजो ईमान बदलाए छॾियो। सदर समावार वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण है त ॿिन्ही ऐवाननि मां इलेक्शन एक्ट तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंजूर थियो ऐं कानून बणिजी वियो। रूल्स तहत आज़ाद उम्मीदवारनि खे 3 ॾींहनि अंदर पार्टी में शमूलियत अख्तियार करणी है। आइन ऐं कानून वाज़े है तो फ्लोर क्रॉसिंग नथी थी सघे। एक पार्टी जंहिंजो पार्लियामेंट में मौजूद नाहे उन खे मख़सूस सीटूं कीअं ॾेई सघिजे थियूं।